नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सहाफ़ियुनि पारां पीपी अॻवान सरदार शाहनवाज़ ख़ान कल्होड़ो जे मान में आजियाणो ॾिनो वियो। आजियाणे जी तक़रीब खे ख़िताब कंदे सरदार शाहनवाज़ ख़ान कल्होड़ो चयो त सगियूं में बलदियाती चूंडनि में पाकिस्तान पीपल्स पार्टी वरी अक्सरियत सां कामयाबी माणींदी। यूसी अब्दुल करीम खरल में पीपी उम्मीदवार चेयरमैन अली गुल कल्होड़ो समेत पीपी जो सॼो पैनल वरी अक्सरियत सां खटींदो। आजियाणे तक़रीब में पीपी अॻवान सरदार शाहनवाज़ ख़ान कल्होड़ो चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी मुल्क जी वरी पार्टी आहे। बलदियाती चूंडनि में पीपी सोभ माणींदी। यूसी अब्दुल करीम खरल ते मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ऐं पंहिंजे कल्होड़ा बिरादरी जे मौजे फर्ज़ंद यूसी अब्दुल करीम खरल ते चेयरमैन समेत सॼे पैनल खे सपोर्ट आहे। आजियाणी तक़रीब में आयल महिमाननि खे नेशनल प्रेस क्लब सगियूं जे सदर गुलाब अली सियाल, सीनियर सहाफ़ी मज़हर अली मंगणेजो, लाला अशफाक अहमद भागत, सहाफ़ी मोहम्मद अली मंगणेजो, हाजी ख़ान हिस्पाणी पारां आयल महिमाननि जी आजियां कई वई।